शहदादकोट में पेटे अलिफ जे सॾ ते समेत शागिर्दनि ऐं उस्तादनि जे स्कूल जी इमारत ख़ाली कराइण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि चयो आहे त तालीमी दुश्मन अंसर 71 साल पुराणे स्कूल जी इमारत ते कब्ज़ो करणु चाहिनि था। शहदादकोट में पेटे अलिफ जे सॾ ते समेत शागिर्दनि ऐं उस्तादनि स्कूल जी इमारत ख़ाली करण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो। उस्तादनि शागिर्दनि मुमताज़ मीराणी, मुमताज़ भट्टी, मुजीब मस्तोई, हफ़ीज़ चांडियो, अब्दुल मजीद सीलरो ऐं ॿियनि जी अॻवानी में उर्दू प्राइमरी स्कूल खां एहतजाजी जुलूस कढी कोटू मोटू चौक ते धरणो हुयो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त प्राइमरी स्कूल 71 साल पुराणो आहे, जंहिंमें केतिरियूं ई शख़्सियतूं तालीम पाए चुकियूं आहिनि। हुन चयो त तालीमी दुश्मन क़ुवतूं स्कूल जा कूड़ा काग़ज़ ठाराए कब्ज़ो करणु चाहिनि थियूं, जेका इंतहाई किरियल हरकत आहे। मुज़ाहिरनि मुतालबो कयो त स्कूल जी इमारत खे कब्ज़ो थियण खां बचाए समेत शागिर्दनि जो मुस्तक़बिल बचायो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। जाफ़राबाद में